सिंध परगि॒णे मथां पाकिस्तान ठहण खां अॻु केतिरनि ताक़तुनि ऐं साम्राज्यनि जूं काहूं थींदियूं रहियूं ऐं धारियनि पंहिंजा राज क़ाइमु करे माण्हुनि खे ज़ुल्म जो शिकार बणायो आहे। अंग्रेज़ धारियनि एशिया कब्ज़े दौरान सिंध ते बि पंहिंजा पेर ॼमाया हुआ, जंहिं सां मुहादो अटकाइण लाइ सिंध अमड़ पंहिंजे कुख मां केतिरनि ई सपूत पुटनि खे जनमु ॾिनो, जिन मां सूर्य बादशाह जे नाले सां मशहूर सबकतुल्लाह शाह राशिदी पिणु आहे, जंहिं अंग्रेज़ साम्राज्य खे ललकारींदे वतन या कफ़न, आज़ादी या मौत जहिड़ो नारो पिणु हंयो, जंहिं पंहिंजो सीनो विलायती बंदूकनि ऐं तोपनि अॻियां बि न कीॿायो। उन अज़ीम लीडर शहीद सूर्य बादशाह खे 20 मार्च 1943 ते सेंट्रल जेल हैदराबाद में फाही जे तख़्ते ते चाढ़े शहीद कयो वियो। अंग्रेज़ साम्राज्य सां विढ़ण लाइ शहीद सूर्य बादशाह पंहिंजे अलॻि गाज़ी फोर्स खेसि तयारु कई हुई, जंहिंमें सूर्य बादशाह फोर्स खे सिख्या पाणी ॾींदो हो। सूर्य बादशाह लखें हुरनि समेत जानियूं कुर्बान करे अंग्रेज़ साम्राज्यनि खे कढी छॾियो। सूर्य बादशाह हमेशा लाइ अमर थी वियो। अॼु बि हू लखें दिलनि में ज़िंदा आहे। हुकूमत खे घुर्जे त अहिड़े अज़ीम लीडर जी शहादत वारे ॾिहाड़े ते आम मोकल करे सरकारी तक़रीबूं पिणु कोठाए खेसि भेटा पेश कई वञे।